जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ऐं मोर में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हां जे लाइ घर में सुख शांती ऐं समृद्धि जे लाइ कुझु सरल सा उपाय खणी आई आहियां। बिल्कुलु सिंपल सा उपाय आहिनि, कोई जादू टोटको कोन्हे। इहो उपाय तव्हां कयो त तव्हांखे ज़रूरु लाभ प्राप्त थींदो। पहिरियों उपाय, घर में तुलसी जे पौधे में मिटीअ जो ॾीओ जॻायो। इन सां घर में सुख शांती ऐं वाधारो थींदो आहे। मिटीअ ऐं मटके में पाणी रखण सां चंद्र ऐं मंगल जी सुख शांती थींदी आहे। मिटीअ जो मट दान करण सां भाग्य उदय थींदो आहे ऐं धन लाभ जी प्राप्ति थींदी आहे। अगरि पंहिंजे घर जे मंदिर में राधा कृष्ण जी मूर्त आहे त उन्हनि खे चांदी जी बांसुरी ऐं मोती जो शंख विस्पति ॾींहुं गिफ्ट कजे, यानी कि उन्हनि जे अॻियां रखिजे त घर परिवार में सुख शांती ऐं प्रगति थियणु शुरू थी वेंदी आहे। तव्हांखे इहा जानकारी कीअं लॻी, कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदव। धन्यवाद।